नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो में खबर ॾींदाल मेड़ शहर जे ॻोठ बाली शाह वासण नारी शाहिदा वाची फुलेजी स्टेशन वासी जाड़ो खां कलोड़ो सां प्यार जो परणो करे छॾियो। जोड़े पारां तहफ़ुज़ लाइ कंडियारो में नेशनल प्रेस क्लब जे साफ़िन अॻियां एहतिजाज कयो वियो। नारी शाहिदा माची पंहिंजे मुड़ुस जाड़ो खान कलोड़ो सां गॾु धाईंदे चयो त हिन फुलेजी स्टेशन जे रवासी नौजवान जाड़ो खान सां पसंदी शादी कई है। प्यार जे परणे बाद मुंहिंजा माइट मछिजी पिया आहिनि, जंहिं सबबि संदसि ज़िंदगियूं ख़तरे में पइजी वियूं आहिनि। असांखे क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। माइटनि जे ख़ौफ़ सबबि हू दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। नारी ताईंदे चयो त पसंदी शादी खां अॻु मुंहिंजे पंहिंजे अज़ीज़ राहिब सां शादी थियल हुई, जेको मूं ते तशदुद कंदो हो। जंहिं खां पोइ मूं खांसि तलाक वठण बाद पसंदी शादी कई है। जंहिं खां पोइ मुंहिंजा माइट मुंहिंजे मुड़ुस ऐं संदसि माइटनि ते कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ज़िंदगी ख़तरे में पयल है, जंहिं सबबि हू सख़्त परेशान आहिनि। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।